ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। लाड़काना पुलिस एहलकार मंशियात फरोशी में मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस गुटके जी सप्लाई नाकाम बणाईंदे ॿिनि मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3.5 मण गुटके सां भरियल बोरियूं, कार ऐं हथियार हथ। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। लाड़काना पुलिस एहलकार मंशियात फरोशी में मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस गुटके जी सप्लाई नाकाम बणाईंदे ॿिनि मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3.5 मण गुटकनि सां भरियल बोरियूं, कार ऐं हथियार हथ। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। लाड़काना पुलिस एहलकार मंशियात फरोशी में मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस गुटके जी सप्लाई नाकाम बणाईंदे ॿिनि मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3.5 मण गुटके सां भरियल बोरियूं, कार ऐं हथियार हथ। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। लाड़काना पुलिस एहलकार मंशियात फरोशी में मुलविस हुअण जो इंकशाफ। पुलिस गुटके जी सप्लाई नाकाम बणाईंदे ॿिनि मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3.5 मण गुटकनि सां भरियल बोरियूं, कार ऐं हथियार हथ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।